अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। सिंध सरकार पारां कारोबारी मरकज़ रात 9 वॻे बंद करण जो ऐलान। घर खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब सिंध में मार्केट, शॉपिंग मॉल ऐं बाज़ारूं रात 9 वॻे बंद थींदियूं। पाबंदियूं 1 महीने ताईं लागू रहंदियूं। शादी हाल रात जो 10:30 वॻे बंद कया वेंदा। होटल, रेस्टोरेंट ऐं कॉफी शॉप रात 11 वॻे बंद करण जो हुकुम जारी। लापता माण्हुनि जे केस में इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला ऐं अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद खे तलब करे वरितो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी जो हुकुम ॾिनो हो, उहे किथे आहिनि? ही सभ खां अहम केस आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर किथे आहे? चीफ जस्टिस मूजिब लापता माण्हुनि वारे मामले ते हर हुकूमत गैर संजीदा रहे। हुकूमत हिकु भेरो ॿीहर तासुर ॾिनो त उहे संजीदा न आहिनि। अदालत ईंदड़ ॿुधणी ते घरू वज़ीर खे रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम जारी करे छॾियो। केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी। भारत की हाणोकी हुकूमत हिंदुत्ववादी एजेंडा ते सरगर्म आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु बयान में चयो आहे त इस्लामोफोबिया ऐं बीजेपी लीडरनि जे ताज़र रिमार्क्स सां संगीन माहौल पैदा थी रहियो आहे। मुल्क जी परॾी पॉलिसी जियो पॉलिटिकल असरनि सबबि सीधी रीत मुतासिर थी रही आहे। क़ौम तौर खेनि पाकिस्तान खे बहितर पोज़ीशन में आणो आहे। भारत ऐं पाकिस्तान में मज़बूत इक़्तिसादी लाॻापा हुजनि हा त शायदि ॿई मुल्क इंतिहाई क़दम न खणनि हा। हाणोकी हुकूमत के मसइला गुज़िरियल हुकूमत मिलिया आहिनि। हुकूमत उन्हनि जे हल लाइ भरपूर कदम खणी रही आहे। इमरान खान जी लॻायल महांगाई वारी बाहि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। इमरान खान बनी गाला में लिकी अवाम खे रोडनि ते सॾे रहियो आहे। सूद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त नालाइकनि, नाअहलनि ऐं चोरनि जी सॾ ते केर बि न निकिरंदो। अवाम पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़नि सां गॾु न निकिरंदो। IMF सां कमज़ोर मुआहिदो इमरान खान करे वियो। इमरान साज़िश पाकिस्तान डिफॉल्ट करे वञे। मुल्क में मुआशी तबाही वारो गंद बि इमरान खान ई पखेड़ियो आहे। नाणे वारो वज़ीर अवाम के चौथो टुको लगाइण वारो आहे। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त केस ख़त्म थियण खां पोइ हीअ इलेक्शन ॾांहुं वेंदा। 1 दर्जन सियासी पार्टियूं अवामी नज़रनि खां परे आहिनि। अकेलो इमरान खान अवाम जी दिलनि ते छांइजी वियो आहे। FATF जो बर्लिन में इजलास। अॼु राति FATF जो इजलास ख़त्म थियण बैदि बयान जारी कयो वेंदो। परॾे मामलनि वारी मुमलिकती वज़ीर हिना रबानी ख़ैर चयो आहे त FATF इजलास बाबति ॿुध सुध वारी रिपोर्टिंग खां पासो कयो वञे। पाकिस्तान हुकूमत छंछरु ॾियारे मामले ते मीडिया ब्रीफिंग ॾींदी। पाकिस्तान जी गिरे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान। रुपए की कदर में लगातार घटताई जारी। अमरीकी डॉलर 208 रुपयनि जो थी वियो। इंटरबैंक में डॉलर तारीख़ी बुलंदी ते पहुची वियो। 83 पैसा इजाफे बैदि अमरीकी डॉलर 208 रुपया 50 पैसनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में भी हिकु भेरो ॿीहर ज़बरदस्त तेज़ी अची वई। वफाकी राजधानी इस्लामाबाद और पेशावर समेत मुल्क के उत्तरे इलाक़न में ज़िलज़िलो। मानू खौफ विचां घरन खां बाहर निकरी आया। मुल्तान, फैसलाबाद, एबटाबाद, सवात, मालाकंड, बुनीर, बाजोड़, महमद, कोहाट और बेन इलाक़न में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया। मानू खौफ विचां घरन और ऑफिसन खां बाहर निकरी आया। कंहिं भी किस्म के जानी नुकसान जा इतला न मिला।
मुस्लिम लीग काफ जे अगवान MNA मोनिस इलाही मनी लॉन्ड्रिंग केस में एक सुफ़े ते बदल तहरीरी जवाब FIA वट जमा कराए छड़ियो। मोनिस इलाही पाण ते मड़ियल इल्जामन के बेबुनियाद करार दी छड़ियो। मोनिस इलाही पंहिंजे जवाब में चयो आहे त नवाज भट्टी मजहर अब्बास के हू नथो सुञाणे कसम खणी चवे तो हू कंहिं माली फराड में मुलविस न आहे। FIR में इल्जाम कूड़ा बेबुनियाद आहिनि। शुगर मिल्स में कानून मूजिब हिस्सो विधो रिटर्न्स भी जमा कराए। कराची जे क़ौमी तक 240 ते थियल नंढी चूंड दौरान बदनज़मी हंगामे ते चीफ इलेक्शन कमिश्नर जो वॾे वज़ीर मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी IG सां टेलीफोन राब्तो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवण हो त चूंड तक में पुरअमन माहौल करण सूबाई हुकूमत की जिम्मेवारी आहे। सूबाई हुकूमत चूंडुनि में फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतजाम यकीनी बनाए वञनि। वॾे वज़ीर पारां चीफ इलेक्शन कमिश्नर के हर किस्म की सहकार की खातिरी संदसि चवण हो त जिम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। IG मूजिब हंगामन में मुलविस 250 माण्हुनि के गिरफ्तार किया वियो आहे। NA 240 ते तहरीक लब्बैक पाकिस्तान वोटरनि जी ॿीहर ॻणप की दरख़्वास्त जमा कराए छॾी। इलेक्शन कमीशन आमिर लियाकत के लाड़ाने बैद कौमी असेंबली जे खाली थियल तक NA 245 ते ज़मनी चूंड जो शेड्यूल जारी करे छड़ियो। इलेक्शन कमीशन मूजिब सैयद नदीम हैदर के NA 245 जे लाइ रिटर्निंग ऑफिसर मुक़रर किया वियो आहे। नामज़दगी कागज़ जमा 24 जून ताईं कराए सघिबा, जॾहिं त पोलिंग 27 जुलाई ताईं थी। पीपुल्स पार्टी के चेयरमैन परडई वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां पंजाब के सूबाई वजीर अली हैदर गिलानी की मुलाकात। सियासी सूरत-हाल ते ख्यालन जी ॾेवट। सूबाई वजीर PP चेयरमैन वसेब की सियासी सूरत-हाल ते ब्रीफिंग पिण ॾिनी। गुज़िरियल महीने बिलिंकन बिलावल मुलाकात में पहिरें भेरे सुठी तामीरी गाल बोल थी है। अमरीकी पड़े खाते के तर्जमान नीड प्राइस चयो आहे त नए पाकिस्तानी हुकूमत की नुमाइंदे सां मिलण जा कुछ मौक़ा मिलिया आहिनि। बिलावल बिलिंकन मुलाकात में ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ समेत समूरन मसइलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। नीड प्राइस मूजिब पाकिस्तान अमरीका जो शिराकदार आहे हुआ इन शिराकदारी के अगते वधाइण जा तरीक़ेकार तलाश कंदा। भारत में इंतिहा पसंद पारा मुसलमानन जा घर ढाइण की मज़म्मत कंदे नीड प्राइस। कराची के इलाके सचल थाने जद में अणसुञातल जवाबदारन लेडी पुलिस एहलकार संदस भा मथा तेजाब उछलाए छड़ियो। सिविल अस्पताल के बर्न्स वार्ड में दाखिल वारसन मूजिब तो पुलिस कांस्टेबल भा सां गॾु ड्यूटी ते वञी रही हुई तो जवाबदारन मथन तेजाब उछलाए फरार थी विया। जेकबाबाद की ADC कॉलोनी में औरत जो लाश हथ अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब वारसन चयो आहे त सलमा मीरानी आपघात कयो आहे। वधीक जांच जारी आहे। मुल्क के मुख्तलिफ इलाकन में बरसात मौसम खुशगवार थी वही। इस्लामाबाद रावलपिंडी ॿियनि शहरन में गड़े सां गॾु बरसात पई। लाहौर समेत पंजाब के मुख्तलिफ इलाकन में ककर वसी पिया। मौसमियात खाते जो चवण है बरसातुन जो सिलसिलो 23 जून ताईं जारी रहंदो। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज PDMA ॿियनि इदारन के अलर्ट रहण की हिदायत करे छॾी। गम की बारिश ने भी तेरे नक्श को धोया नहीं, तूने मुझको खो दिया, मैंने तुझे खोया नहीं। नींद का हल्का गुलाबी सा खुमार आंखों में था, यूं लगा जैसे वो शब को देर तक सोया नहीं। PTV जे पहिरें न्यूज़ कास्टर ड्रामा नवेस शायर तारिक अज़ीज़ जे विछोड़े के 2 साल विहामी विया। PTV जे प्रोग्राम नीलाम घर ज़रिए शोहरत की बुलंदिन ते पहुंचंदड़ तारिक अज़ीज़ क़ौमी असेंबली जो मेंबर भी रहो। तारिक अज़ीज़ न्यूज़ कास्टिंग प्रोग्राम की मेज़बानी, फिल्म में अदाकारी समेत मुख्तलिफ शोबन में पाण वञायो।